मुझी कोशिश ये आहे त तफ़सीर चाहे त ॿुधण वारा जेके आहिनि उहे तक़रीबन आम माण्हू आहिनि। जेकॾहिं ईअं क़ुरान मजीद जे हिकिड़ी आयत जो तफ़सीर कजे त ज़िंदगी असांजी गुज़री वञे, क़ुरान जो तफ़सीर ख़तम न थी सघंदो। पर असां कोशिश इहा कंदासीं आम फहम जे हिसाब सां, जीअं सही नमूने सां ॻाल्हि हर माण्हू जे दिमाग़ जे अंदरि वेही बि सघे, हुनजे मथां अमल करण जी कोशिश बि करे। हिन में टोटल 7 आयतूं आहिनि। पहिरियूं जेके 3 आयतूं आहिनि उन में अल्लाह तबारक व तआला हम्द 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 बयान फरमायो आहे। आई ॻाल्हि समझ में? रब साईं पंहिंजी तारीफ़ बयान कई आहे। उन खां बाद में जेके ॿियूं 3 आयतूं आहिनि आख़िरी वारियूं, उन जे अंदरि अल्लाह तबारक व तआला बाने खे रब खां दुआ घुरण जो तरीक़ो सेखारियो आहे त तोखे कीअं दुआ घुरणी आहे। आई ॻाल्हि समझ में? जेका विची आयत आहे उन में उनजो हिकिड़ो जेको पासो आहे, हिकिड़े पासे ते गौर कंदासीं त अल्लाह तबारक व तआला जी हम्द ऐं तारीफ़ आहे। ॿिए पासे ते जेकॾहिं तव्हां असां गौर कंदासीं त अल्लाह तबारक व तआला जी बुज़ुर्गी जो बयान आहे। आई ॻाल्हि समझ में? हाणे पहिरीं जेका आयत आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, तमाम तारीफ़ूं न अल्लाह जे लाइ जेको पालणहार आहे जहाननि जो। अर्रहमान अर्रहीम, जेको घणो बाजारो ऐं वॾे रहम वारो आहे। मालिक यौमिद्दीन, जज़ा ऐं सज़ा जे ॾियारे जो मालिक आहे। ॾिसो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, सभु साराऊं सभु तारीफ़ूं कंहिंजे लाइ आहिनि बाबा? अल्लाह जे लाइ। दुनिया जे अंदरि तव्हां कंहिं बि शइ जी तरफ़ गौर कंदव न, उनजी जॾहिं इंसान तारीफ़ कंदो आहे त तारीफ़ करण जे उनजे ज़िम्न जे अंदरि ईअं तारीफ़ करण सां उन कारीगर जी बि तारीफ़ थी वेंदी आहे जेको उनखे ठाहींदड़ हूंदो आहे। उनजो नंढड़ो मिसाल मां तव्हांखे ॾियां। तव्हां असां का हिकिड़ी जाइ जॻह वियासीं घुमण, तमामु सुठी ठहियल आहे, ख़ूबसूरत, उन में रंग हे हो वेंटिलेशन जेके बि अॼोके दौर जी तक़ाज़ाऊं जॾहिं असां ॾिठीसीं त तमामु असांखे ख़ूबसूरत ऐं हसीन बंगलो नज़र आयो। ठीकु आहे, तव्हां ॾिसी करे चवंदो माशाअल्लाह थी तमामु बहितरीनु ठहियल आहे। तव्हां तारीफ़ कंहिंजी कई? उन जाइ जी कई त तमामु बहितरीनु ऐं सुठी जाइ ठहियल आहे। पर दर हक़ीक़त तव्हां जाइ जी तारीफ़ करण सां गॾोगॾु उन कारीगर जी तारीफ़ करे छॾी जिन जिन उन जे अंदरि कमु कयो आहे। आई ॻाल्हि समझ में? छो त जाइ ख़ूबसूरत बणिजी तॾहिं आहे जॾहिं उन जे मथां कारीगर जी महिनत थियल आहे। त हिन जाइ जी तारीफ़ करण सां गॾु तव्हां कंहिंजी तारीफ़ करे छॾी आहे, उन कारीगर जी तारीफ़ थी वई। तव्हां बहितरीन ऐं ज़बरदस्त गाॾी ॾिठी आहे जंहिंजे अंदरि अजीब गरीब सिस्टम आहिनि, तव्हां ॾिसी माशाअल्लाह वाह जी गाॾी आहे, ज़बरदस्त गाॾी आहे, एॾा फ्यूचर हिन गाॾी जे अंदरि। इन गाॾी जी तारीफ़ करण सां गॾोगॾु तव्हां उन इंजीनियर जी बि तारीफ़ कई आहे जंहिं हिनखे ठाहियो आहे, जंहिं हिनखे तयारु कयो आहे। आई ॻाल्हि समझ में? तव्हां दुनिया जे अंदरि जंहिं बि शइ जी तारीफ़ कंदव दर हक़ीक़त उनखे ठाहिण वारो, उनखे जोड़ण वारो, उनखे पैदा करण वारो उहो रब जी ज़ात ई आहे। माना दर हक़ीक़त उहा अल्लाह जी इंसान तारीफ़ कंदो आहे। इंसान आहे न, ॾिसो इंसान जे इब्तिदा में वञो, इंसान छा हुयो? माउ जे पेट खां वठी करे हुनजी हैसियत छा आहे? हिकिड़ो कतरो हुयो, कतरे खां बाद में खून थियो, पोइ हॾियूं मिलियूं, इहो इंसान तयारु थियो, हुनखे अकुल ॾिनो। हिनखे पैदा करण वारी ज़ात जेका उहा रब्बुल आलमीन जी आहे। त ज़ाहिर आहे जेकॾहिं ही कंहिं शइ खे ठाहे या तयारु करे थो, तव्हां उनजी तारीफ़ जेकॾहिं कई त दर हक़ीक़त तव्हां ख़ालिक हक़ीक़ी अल्लाह जी तारीफ़ कई आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? रब्बुल आलमीन, रब अल्लाह तबारक व तआला जी ज़ात खे चइबो आहे। रब अल्लाह जी ज़ात खां अलावा ॿिए कंहिंखे चवणु जाइज़ न आहे। रब जी माना आहे हर शइ खे ठाहे करे तयारु करणु, उनखे पंहिंजे असली हालत जी तरफ़ वठी वञणु, पर तदरीजन। ऐं रब उलमाए मुफ़स्सिरीन लिखियो आहे उन ज़ात खे चइबो आहे जेको बैक वक़्त तमाम दुनिया जी हाजतुनि खे ॿुधे ऐं उन्हनि खे पूरो बि करे। उहो सिवाय अल्लाह जी ज़ात जे अलावा ॿियो केरु आहे जेको पूरी दुनिया जे सॾ खे ॿुधे वरी उन्हनि खे पूरो बि करे? उहो सॾ ॿुधण वारी ज़ात बि अल्लाह जी आहे, पूरो करण वारी ज़ात बि कंहिंजी आहे? अल्लाह जी आहे। अल आलमीन, आलमीन या आलम जी जम आहे। आलमीन कंहिंजी जम आहे? हे जेको तव्हां असां रहंदा न, हे दुनिया जो हिकिड़ो आलम आहे। उलमाए मुफ़स्सिरीन जा मुख़्तलिफ़ अक़वालात आहिनि। किन उलमाए मुफ़स्सिरीन फरमाए त दुनिया जे अंदरि 18,000 आलम आहिनि, किन चए त 40,000 आलम आहिनि। हाणे तव्हां असांखे इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी कोन त बाबा एॾा वॾा आलम किथे आहिनि? मुंहिंजा भाउ, तव्हां अल्लाह जी कुदरत जे जेके तरफ़ गौर कंदो तव्हांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी। तव्हां असां जंहिं दुनिया जे अंदरि रहूं था न, हेठां खां बीह करे ईअं आसमान जी तरफ़ जॾहिं ॾिसंदासीं त सितारो असांखे केतिरो नज़र ईंदो आहे? चिदे वांगुरु गोल नंढो नज़र ईंदो आहे। अदना में अदना, नंढे में नंढो जेको सितारो आहे न, उहो हिन दुनिया खां अलाए केतिरा हिसा वॾो आहे, हिकिड़ो सितारो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? जेको आसमान ते तव्हां असांखे सितारो नज़र अचे थो, नंढे में नंढो जेको सितारो आहे उहो हिन दुनिया खां
अलाए केतिरा हिसा वॾो आहे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त आसमान ते जेके सितारा आहिनि उनजी छा कैफ़ियत हूंदी। ईअं ई अल्लाह तबारक व तआला हीअ आलम ख़ल्क़िया आहिनि, हीअ आलम दुनिया आहे, आलम आख़िरत आहे, या हिन दुनिया जे अंदरि अलाए केतिरा आलम आहिनि, पर उन्हनि सभिनी आलमनि खे पैदा करण वारी ज़ात कंहिंजी आहे? अल्लाह तबारक व तआला जी। अर्रहमान अर्रहीम, घणो बाजारो, वॾे रहम वारो। रहमान ऐं रहीम ॿई मुबालिगे जा सीगा आहिनि। आई ॻाल्हि समझ में? मालिक यौमिद्दीन, मालिक आहे जज़ा जे ॾिहाड़े जो, माना जज़ा जे ॾिहाड़े ऐं सज़ा जे ॾिहाड़े जे आख़िरत जे ॾिहाड़े जो मालिक केरु आहे? अल्लाह तबारक व तआला आहे। मालिक जो लफ़्ज़ मिल्क खां मुश्तक़ आहे। क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह तबारक व तआला ऐलान फरमाईंदो, केरु आहे जेको बादशाह हिन दुनिया जो? लिमनिल मुल्कु लिल्लाहिल वाहिदिल क़हार। उन खां बाद में अल्लाह तबारक व तआला पाणे जवाब ॾींदो आहे जो वाहिदुल क़हार, मां रब जी ज़ात बादशाह आहे। एतिरे क़दर आहे कंहिं बि इंसान खे ज़रूरत ऐं ताक़त न हूंदी उन ॾिहाड़े ते ॻाल्हाइण जी। ॻाल्हि सम्झ में आई न? जेॾी महिल रब चाहींदो, ला यतकल्लमून इल्ला मन अज़िन लहुर रहमान व क़ाल सवाबा, कोई बि न ॻाल्हाईंदो क़यामत जे ॾिहाड़े। ला यतकल्लमून इल्ला मन अज़िन, जंहिंखे इजाज़त ॾींदो रब जी ज़ात, रब जी ज़ात जे तरफ़ां इजाज़त मिलंदी, रहमान जे तरफ़ां। वक़ाल सवाबा, को बि मुनासिब ऐं दुरुस्त ॻाल्हि कंदो, गैर मुनासिब ॻाल्हि ऐं जेको आहे ॿी का ॻाल्हि न कंदो जेका रब जे तरफ़ां इजाज़त हूंदी। त ॻाल्हि इहा आहे त मालिक यौमिद्दीन, जज़ा जे ॾिहाड़े जो। हाणे इन मां हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में अचे थी त जज़ा जे ॾिहाड़े जो मालिक केरु आहे बाबा? अल्लाह। त ही जेका दुनिया आहे न, दुनिया में अल्लाह तबारक व तआला, ही दुनिया दारुल अमल आहे, दारुल जज़ा न आहे। दारुल अमल माना अमल जी जाइ आहे। हिते तव्हां जेको बि अमल कंदो, इन जो मिसाल सम्झो, जीअं हिकिड़ो हारी हूंदो आहे ज़मीन में वञी जेको फसल छटे अचे, जेकॾहिं उछलाए सारियुनि जो ॿिज भलाओ त टमाटो बसर त हुनखे न मिलंदा न। जेकॾहिं कणक जो ॿिज उछलाईंदो त कणक मिलंदसि, सारियुनि जो ॿिज उछलाईंदो सारियूं मिलंदसि। जेका पोख कंदो हे दारुल अमल आहे, हे अमल जी जाइ आहे। हिकिड़ो ॾिहाड़ो अल्लाह ताला क़यामत जो मुक़रर कयो आहे, जंहिंमें तव्हां ऐं असांजे अमलनि जो हिसाब किताब थींदो। फमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरा वमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन यरा। थोरी बि नेकी हूंदी उहा बि ज़ाहिर, थोरो बि गुनाह हूंदो उहो बि ज़ाहिर। ॿ हिकिड़ा फ़रिश्ता रब साईं मुक़रर ऐं बयान फरमाइनि, तव्हां नेकी कंदो फौरन तव्हांजी नेकी लिखंदा, तव्हां बदी कंदो फौरन तव्हांजी बदी लिखंदा। माना हिकिड़ो ॾिहाड़ो अकुल जी तक़ाज़ा बि इहा ई आहे त हिन दुनिया जे अंदरि जो इंसान खे रब साईं पैदा कयो आहे, हिकिड़ो ॾिहाड़ो अहिड़ो हुजणु खपे जंहिं ॾिहाड़े जे अंदरि जेके अल्लाह जा महबूब बाना हूंदा उहे हिकिड़े पासे ॾे थी वेंदा, जेके अल्लाह खे नाराज़ करण वारा हूंदा उहे ॿिए पासे ॾे निकिरी वेंदा। आई ॻाल्हि समझ में? इन उसूल जे माताहत उलमाए मुफ़स्सिरीन फरमाइनि था इहा ॻाल्हि वाज़े सिज वांगुरु रोशन आहे। वो काफ़ी माण्हू जो हिते दुनिया में हिकिड़ो ज़हन हूंदो आहे ठहियल, जंहिं माण्हू खे ॾिसंदा आहिनि थोरो जेकॾहिं हुनखे माल जी सवाई आहे, गाॾियूं बंगला या माल हूंदो आहे, पोइ असां वेही करे हिकिड़ो तबसरो कंदा आहियूं। तबसरो छा हूंदो आहे? ॾिसणो अल्लाह हिन खां कीअं राज़ी थियो, अल्लाह हिनखे केतिरो माल ॾिनो आहे। मुंहिंजा भाउ, कंहिं इंसान खे माल जो हुजण इहो अल्लाह जे राज़ी हुजण जो दलील न आहे। को माण्हू भली अरबपति हुजे, खरबपति हुजे, माल जे हुजण जे करे, फिरौन खे केतिरो माल हुयो, पोइ तव्हां असां चवंदासीं त फिरौन कामयाब थी वियो। हेॾा फिरौन एॾो मालदार आहे, होॾा हज़रत बिलाल रज़ी अल्लाह तआला अन्हु खे तव्हां ॾिसो, पातल कपिड़ा जिस्म जे मथां चटिन वारा पातल आहिनि, पर रब उनजे ईमान जी बदौलत अल्लाह तबारक व तआला हुनखे कामयाब कयो आहे। त इहा सोच लॻाइण, इहो फहम, हा दुनिया दारुल अमल आहे, दारुल जज़ा आहे, पर अल्लाह तबारक व तआला कॾहिं कॾहिं पंहिंजे बाने खे सम्झाइण जे लाइ, पंहिंजे बाने खे पंहिंजी तरफ़ मोटाइण जे लाइ दुनिया में कुझु न कुझु आज़माइशुनि जे अंदरि मुब्तला कंदो आहे, कुझु न कुझु आज़माइशूं हुन जे अंदरि विझंदो आहे। जीअं अल्लाह तबारक व तआला सूरत जे अंदरि फरमाए थो, वलनुज़ीक़न्नहुम मिनल अज़ाबिल अदना दूनल अज़ाबिल अकबर लअल्लहुम यरजिऊन। अलबत्ता ज़रूर ब ज़रूर असां हुनखे चखाईंदा आहियूं नंढो अज़ाब वॾे अज़ाब खां पहिरीं, माना थोरड़ी हुनखे वॾे अज़ाब आख़िरत वारे अज़ाब खां पहिरीं दुनिया जे अंदरि हुनखे थोरड़ी तकलीफ़ ॾींदा आहियूं, थोरो हुनजे मथां अज़ाब हूंदो आहे। पोइ उलमाए मुफ़स्सिरीन फरमाए असांखे कीअं ख़बर पए त हे अलाह जो अज़ाब आहे या अलाह जे तरफ़ां आज़माइश आहे। ॻाल्हि सम्झो, हिकु आहे अलाह जो अज़ाब, ॿियो आहे आज़माइश, ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। जे इहो मामिलो तुंहिंजे मथां आज़माइश आहे त पोइ तव्हां ऐं असां इबादत में कसरत कंदासीं, माना पहिरियों हिकिड़ो सिपारो, पोइ ॿ, पोइ टे, चार, माना ईअं घणा ई कंदासीं। पहिरियों निमाज़ जी पाबंदी न हुई, हाणे निमाज़ जी पाबंदी करणी आहे। का तकलीफ़ अची वई, पहिरियों ज़िक्र वज़कार न हुया, हाणे ज़िक्र वज़कार जी पाबंदी आहे।
कुरान मजीद जे तिलावत जी पाबंदी आहे, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जी का बि नाफ़रमानी न आहे, इहा आहे आज़माइश। पर जेकॾहिं कोई माण्हू जंहिंजे मथां इहा मामलात ऐं मसाइल आहिनि नाशुक्री जा अल्फाज़ चवे थो, जीअं असां वटि अलाह सी माफ़ फरमाए, खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जेके कुफ्री या कलिमात ॻाल्हाए वेंदा आहिनि, अल्लाह तबारक व तआला माफ़ फरमाए। को माण्हू बीमार हूंदो आहे या कंहिंजे मथां को मामलो या मसइलो थींदो आहे, पोइ रब साईं जे लाइ इहो जेके माण्हू ईअं गिला शिकवा या अहिड़ा अल्फाज़ ॻाल्हाइनि था, पक सम्झो हिननि जे मथां अल्लाह तबारक व तआला जो अज़ाब आहे। पर इन जे अंदरि बि अल्लाह तबारक व तआला फरमाए थो लअल्लहुम यरजिऊन, इहा आज़माइश, इहे मामलात ऐं मसाइल इहे असां तॾहिं हिन जे मथां मोकिलियूं था ताकि छा करे अल्लाह जी तरफ़ मोटी अचे, अल्लाह जे दरवाज़े खे छॾे करे न वञे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? मालिक यौमिद्दीन, जज़ा जे ॾियारे जो मालिक केरु आहे बाबा? अल्लाह। हाणे अॻिते अल्लाह तबारक व तआला फरमाए थो इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, ख़ासि तुंहिंजी ई इबादत कयूं था, व इय्याक नस्तईन, ऐं ख़ासि तोखां ई मदद घुरूं था। इबादत हाणे ज़ाहिर आहे पैदा करण वारी ज़ात कंहिंजी आहे? ॾाढा ॻाल्हायो अल्लाह जी। तव्हां असांखे कंहिं पैदा कयो आहे? तव्हां गौर फिकर जेकॾहिं तव्हां असां कयो न, हिकिड़ो जेको मानीअ जो गिरह आहे जेको तव्हां असां पंहिंजे वात जे अंदरि इस्तेमालु कयो न, केतिरियूं मंज़िलियूं इहो मानी जो गिरह तय कयो थो। पहिरियों इहो मानी जो गिरह जेका तव्हां वारी कणक आहे उहा ॿाहिरि ज़मीन जे अंदरि बीठी आहे, कंहिं माण्हू छटियो, उतां 4-5 महीना गुज़री विया, वरी उहो फसल तयारु थियो आहे, उहो फसल वरी जॾहिं मार्केट जे अंदरि पहुचंदो, उन खां बाद में वञी तव्हां ख़रीद कंदो, ख़रीद करण खां बाद में तव्हां हुनजो अटो कराईंदो, अटे कराइण खां बाद में जॾहिं घर खणी ईंदो, वरी हुनखे अटो ॻोहींदा, मानी पचाईंदा, वरी उहो पेड़ो जॾहिं तयारु थींदो, वरी तए जे मथां पचंदो आहे, तयारु थींदो आहे, उहो हिकु हिकु गिरह अची करे ॿुधाए थो त हिन सूरत में आसानी सां तुंहिंजे वात ताईं गिरह पहुचाइण वारी ज़ात हिकिड़े रब्बुल आलमीन जी आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? जॾहिं असांजी परवरिश करण वारो बि उहो रब, पैदा करण वारो बि उहो रब, ज़मीन ऐं आसमान खे बि ख़ुदा पैदा कयो, तमाम जहाननि खे जेके असांजे फ़ाइदे शयूं आहिनि उन्हनि खे पैदा करण वारी ज़ात बि वो अकुल जी तक़ाज़ा आहे। हर शइ जो मालिक ऐं ख़ालिक बि अल्लाह, हाल जो मालिक भी अल्लाह, मुस्तक़बिल जो मालिक भी अल्लाह, आख़िरत जे ॾियारे जो मालिक भी अल्लाह। त पोइ अकुली तक़ाज़ा इहा आहे त इबादत जे लाइक़ बि उहा ई ज़ात आहे। इबादत जे लाइक़ बि छा आहे? उहा ई ज़ात आहे, रब जी ज़ात। व इय्याक नस्तईन, ऐं तोखां ई मदद घुरूं था। त मदद करण वारी ज़ात बि कंहिंजी आहे ऐं कंहिंखां घुर्जे? अल्लाह खां। अजायो माण्हू ॾिसो न, हाणे हिकिड़ा माण्हू असां वटि दोस्त, अल्लाह ताला उन्हनि खे हिदायत अता फरमाए, निमाज़ पढ़ंदा, निमाज़ में इहो बाने जो पंहिंजे रब सां अहद आहे, वाइदो आहे, वाइदो करे थो पियो, निमाज़ में बीठो आहे। जॾहिं हिकिड़ो माण्हू आयो निमाज़ पढ़े थो, ॿई हथ मथे खणी करे चए थो अल्लाहु अकबर, हिनजी माना आहे या अल्लाह, हिन दुनिया में सभ खां वॾी ज़ात जेका आहे उहा तुंहिंजी आहे। आई ॻाल्हि समझ? हाणे अल्लाह तबारक व तआला जी तारीफ़ बयान करे चए थो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। हाणे अल्लाह सां वाइदो करे थो, अल्लाह ख़ासि तुंहिंजी ई इबादत कयूं था ऐं कंदा रहंदासीं, व इय्याक नस्तईन, ऐं ख़ासि तोखां ई मदद घुरूं था ऐं घुरंदा रहंदासीं। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? हिते अल्लाह जी ज़ात सां बावजूद बि करे आजिज़ी ऐं निवड़त जे अंदरि अल्लाह सां हिकिड़ो ऐलान थो करे त मुंहिंजा रब मां मदद कंहिंखां घुरंदुमि। ॾाढा ॻाल्हायो, ॾाढा अल्लाह तोखां ई मदद घुरंदुसि, इबादत बि तुंहिंजी कंदुसि, मदद बि तोखां कंदुसि। हाणे हिते वाइदो करे त मां इबादत तुंहिंजी कयां, पोइ इबादत जूं सभु सूरतूं हिन जे अंदरि दाख़िल थी वञनि। हीअ सूरत जेका तव्हां असांजे आलू मां जेका तिलावत कई आहे, इहा सूरत हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी पढ़ी आहे। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी जॾहिं निमाज़ जे अंदरि बीहंदा हुआ त चवंदा इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, असां ते कावड़जण वारो, असां ते तव्हां न कावड़जो। 1400 साल पहिरीं तव्हां हलिया वञो मके जी सरज़मीन जे मथां, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं निमाज़ पढ़ंदा त पैगंबर पंहिंजी ज़ुबान अक़दस मुबारक सां चवंदा इय्याक नअबुदु, असां तुंहिंजी ई इबादत कयूं था। इहो कंहिं फरमायो? पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं तोखां ई मदद घुरंदा। असांखे चवंदा भेण तव्हां रुगो अल्लाह जी इबादत जी ॻाल्हि था कयो, रुगो अल्लाह खां मदद जी ॻाल्हि था कयो। मुंहिंजा भाउ, इहो दर्स ऐं सबक़ असांखे 1400 साल पहिरीं मदीने जे मीर मोहम्मद मुस्तफ़ा ॿुधायो आहे त इबादत जे लाइक़ बि कंहिंजी ज़ात आहे? अल्लाह जी। ऐं मदद घुरण कंहिंखां घुरबी? सिर्फ़ु हिकिड़े रब जी ज़ात खां मदद घुरबी आहे। पोइ
असां वटि हिकिड़ा ख़ारजी मिसाल ॾींदा आहिनि। बेअकुल माण्हू उन्हनि खे अकुल अलाह ताला ॾिनो न आहे। साईं तव्हांजो कोर्ट में वञो था जेके कॾहिं कॾहिं हुनखे पंहिंजो महबूद सम्झंदा, कॾहिं झंडे जे साम्हूं किरिया पिया आहिनि, कॾहिं वण खे पंहिंजो महबूद सम्झंदा, कॾहिं कंहिंखे पंहिंजो मुश्किल कुशा, पोइ मिसाल छा ॾींदा आहिनि? मिसाल इहो ॾींदा आहिनि साईं, जेकॾहिं कोर्ट जे अंदरि माण्हू वञे थो न, पोइ कोर्ट में वेंदो त पोइ केस पाण त न विढ़ंदो न, पोइ वकील कंदो। हाणे हिन जो मिसाल सम्झो, अलाह जा बाना अलाह साईं ईअं तव्हांजे अखियुनि जे मथां अकुल जे मथां पर्दो चाढ़े छॾियो आहे जो तव्हांखे तौहीद जो सबक़ ई सम्झ में नथो अचे। मुंहिंजा भाउ, अलाह तबारक व तआला जी ज़ात वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, जेका साह जी रग खां वधीक वेझो आहे। कंहिं बि हाजत ऐं कंहिं बि पर्दे जी ज़रूरत न आहे। डायरेक्ट सॾु कर त अलाह तोखे जीव सां जवाबु ॾियो त पोइ कहिड़े वकील जी ज़रूरत आहे? कॾहिं चयो आहे जा अलाह क़ुर या रसूल चयो जा तव्हांखे अलाह खे सॾु करण जे लाइ तव्हांखे ॿिए हमरा जी ज़रूरत पवंदी? न। अलाह तबारक व तआला जॾहिं पाण फरमाए सभु मामलात ऐं मसाइल, अलाह साईं उन्हनि असांजे भाइरनि खे बि सम्झ अता फरमाए जेके हिन क़ुर जे सबक़ खां ॿाहिरि आहिनि, जेके हिन क़ुर जे तौहीद वारे सबक़ खे, इहो सभ खां वॾे में वॾो अहम मसइलो इंसान जो अक़ीदे जो आहे। इंसान जो अक़ीदो जेकॾहिं दुरुस्त थी वियो त हुनजी इबादत जा असरात बि अलाह तबारक व तआला ज़ाहिर फरमाईंदो। अलाह खां दुआ आहे अलाह से अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।